वक्त मौजूद आहियूं दरगाह लश्कर शाह जंहिंजे मेले जो इफ्तिताह दरगाह जे सैयद रियाज़ हुसैन शाह जेको वज़ीर आला जो एडवाइज़र आहे उन चादर चाढ़े इफ्तिताह कयो। 7 ॾींहं हलंदड़ हिन मेले में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेके हिते जा दुकानदार आहिनि, वापारी आहिनि ऐं ख़रीदार आहिनि, उहे उन हवाले सां परेशान आहिनि त हिते कोरोना जी वबा ऐं ॿोॾि खां पोइ जेके ही मेला लॻा आहिनि या जेके ही रौनकूं बहाल थियूं आहिनि उन में हितां जे ख़रीदारनि जो छा चवणु आहे ऐं PTI सरकार पारां बर्पा कयल महांगाई जो तूफ़ान उन हवाले सां माण्हुनि जो छा चवणु आहे। अचो त हिननि सां ॻाल्हायूं, हीअ छा था चवनि। हर दम तो बाहि मुंहिंजी कीथी आहे, का शइ कोन्हे, अटो महांगो, खंड महांगी, फुटी चढ़े कोन, पोइ ग़रीब लाइ कमाल चाढ़ियो, पोइ कमाल मिले छा थो, कुझु कोन मिले। मेले में मज़ो आहे कोन, पैसो आहे कोन माण्हुनि में, माण्हुनि खे रुगो कोरोना जो डपु आहे, ॿियो त अथनि कोन। हिकिड़ी ॿोॾि खाई हुई, मेले में को जान कोन थो ठहे, असांजो ख़र्च वॾा आहिनि, रश आहे, ॾिसी पियो पैसो न आहे माण्हुनि में, बसि घुमनि ठलो पिया, बसि ज़मीन लताड़ियो हलिया था वञनि, पैसो न आहे, कोरोना खाई वई आहे साईं। माण्हू खे ख़लक फिरे बि का शइ कोन, माण्हू फिरनि पिया, पैसो आहे कोन, महांगाई वधी वई अथव, इन करे वेठा आहियूं, धंधो ठिप कोन्हे। ऐं धंधे में बि सुठो आहे, फर्स्ट क्लास आहे। तिलाशा जो मेलो थियो, उन खां बि मेलो ज़ोर थी वियो आहे, जहिड़ो समन जो मेलो लॻो पियो आहे। वॾियूं बाज़ारूं, ख़रीदारी सुठी ख़रीदारी आहे, अलाह साईं जा करम लॻा पिया आहिनि, फर्स्ट क्लास VIP। कोरोना में माण्हुनि जो एॾो दिमाग़ कमज़ोर थी वियो आहे, माण्हुनि जो एॾो दिमाग़ कमज़ोर थी वियो आहे, माण्हुनि जी दिलियूं टुटी वियूं आहिनि। हीअ मेला तफ़री थींदा, तंहिंखां पोइ माण्हुनि जो होश थींदो, कॉलेज खुलंदा, स्कूल खुलंदा, माण्हू ही घुमंदा फिरंदा, ॿार घुमंदा फिरंदा, माण्हुनि जो दिमाग़ पोइ सही थींदो। इहा तफ़री न हूंदी, माण्हू चरिया थी वेंदा। रोज़गार सां लॻा आहिनि, माण्हुनि सफ़ा 7 महीना बेरोज़गारी सां गुज़ारियो आहे, ऐं अलाए छा आहे ख़बर कोन्हे कहिड़ी पॉलिसी आहे, पर आवाम वीचारी खे सफ़ा कंगलो करे छॾियो आहे गवर्नमेंट। लश्कर शाह लहरी जो मेलो हर साल सालानो मेलो हूंदो आहे, इन में दुकानदार बि जाम ईंदा आहिनि, पर हींअर महांगाई जे दौर सां कुझु सेल घटि आहे, छो त महांगाई अवृत आहे हींअर। उन मेलो बहितरीनु आहे ऐं मलाखड़ो बि थियो आहे, अॼु पहिरियों मलाखड़ो आहे। कुदरती आफ़तुनि जो साल 2020 जंहिंमें माकड़, कोरोना ऐं जंहिं बाद ॿोॾि, उन घुट ऐं ॿूसट वारे माहौल में जॾहिं ही रौनकूं लॉकडाउन खां पोइ बहाल थियूं आहिनि ऐं मेला मलाखड़ा लॻा आहिनि, त माण्हुनि मां ज़हनी जेका आहे सा ॿूसट उहा ख़तमु थी आहे ऐं आवाम जी तफ़रीह जा ही मर्कज़ खुली सघिया आहिनि। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त माण्हुनि में जेको ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़ियल आहे उन्हनि खे ख़तमु करे माण्हुनि जी जेको आहे सो ज़हनी सुकून ऐं तस्कीन जा जे लाइ अहिड़ा मेलनि जी ज़रूरत आहे। कैमरा टीम यूसुफ शर सां गॾु असद शर, टाइम न्यूज़ सिंधड़ी।